HRJDO न्यूज़ ते ताज़ा तरीन अपडेट से ख़बरनि जो सिलसिलो हलंदड़ आहे। हींअर रुख़ कयूं था तालका काज़ी अहमद जो, जिते असांजे रिपोर्टर यूसुफ रिंद मुताबिक़ तालका काज़ी अहमद वेझो अफ़सोसनाक वाक़ियो। ॻोठ अमीर बख़्श चांडियो में प्राइमरी उस्ताद इंसानियत खे लॼाए छॾियो। प्राइमरी मास्टर मोहम्मद उस्मान जिसकाणी पंहिंजे मासूम शागिर्द आतिफ़ जिसकाणी खे बिला जवाज़ वेश्याणो तशदद कंदे खेसि बेहाल करे छॾियो। उस्ताद पारां शागिर्द ते इंसानियत सोच तशदद करण बाद दाहनि ऐं रेडियनि ते ॻोठाणनि स्कूल पहुची ॿारड़े खे छॾाए वरितो। ॻोठ जे नेक मर्द लुकमान चांडियो ॿुधायो त मज़कूर उस्ताद रोज़ानो मज़कूर शागिर्द ते तशदद कंदो आहे, पर अॼु हिन इंसानियत जा समूरा लीका लताड़े छॾिया। होॾा सख़्त मारकुट ऐं तशदद सबबि मज़कूर शागिर्द दाहूं कंदो रहियो ऐं होॾा उस्ताद जी वायरल थियल वीडियो में बयानु साम्हूं आयो आहे त ॿार मार सां पढ़ी सघे थो, हिन जो आउं माउ बि आहियां, पीउ बि आहियां। जॾहिं त ॻोठाणनि पहुची शागिर्द खे छॾायो ऐं उस्ताद खे मारकुट करे स्कूल मां कढी छॾियो। रिपोर्टर यूसुफ रिंद सां गॾु अली जाफ़री सोलंकी, HRJDO न्यूज़, हैदराबाद।